वेलकम बैक नासिन। अहम ख़बर आहे मूंखे अपडेट कंदा हलूं तो कोटड़ी जी फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पानी अचण सबब आबी जीवत मरण लगी आहे। फैक्ट्रियुनि जो छॾियल ज़हरीलो पानी ठटे ताईं पहुची वियो आहे। कलरी बगाड़ वाह, ॼाम वाह, साकरो ब्रांच ऐं उडेरो ब्रांच मुतासिर थियूं आहिनि। अहम ख़बर हम ताईं पहुचायूं पिया ठटो मां, जिथे कोटड़ी जी फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पानी अचण सबब आबी जीवत मरण लगी आहे। फैक्ट्रियुनि जो छॾियल ज़हरीलो पानी ठटे ताईं पहुची वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ठटे मां असां सां लाइन ते मौजूद आहे रशीद जाखरो। जी रशीद, मामले बाबति आगाह कजो। जी वाराबंदी खां पोइ आयल पानी ज़हरीलो हुजण करे आबी जीवत आहे जेकी मरण लगी आहे। कोटड़ी ब्रांच मां किंजर ऐं ज़िले ठटे जे मुख़्तलिफ़ वाहन में पानी फराहम कंदड़ केबी फीडर ज़हरीलो ऐं गदिलो थी वियो आहे। कोटड़ी जे सनती इदारनि जो ज़हरीलो पानी केबी फीडर में शामिल थी वियो आहे। ठटो जी आबादी ॾांहुं वधण लॻो आहे, जंहिंजे नतीजे में वॾे तइदाद में आबी जी मच्छी सां गॾोगॾु जेका बि आबी जीवत आहे उहो तमामु तेज़ीअ सां मरण लॻी आहे। हिते मक़ामी मुआणनि जी निशानदगी खां पोइ इन सॼे मामले जी ख़बर पई आहे। जी वरी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया ठटो मां, जिथे कोटड़ी जे फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पानी अचण सबब आबी जीवत मरण लगी आहे। फैक्ट्रियुनि जे छॾियल ज़हरीलो पानी ठटे ताईं पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मूंखे अपडेट करे रहियासीं त कोटड़ी जी फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पानी अचण सबब आबी जीवत मरण लगी आहे। फैक्ट्रियुनि जो छॾियल ज़हरीलो पानी ठटे ताईं पहुची वियो आहे।